अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मान हाँ मुबशर सोली आओ आया पेरिया गुल सबका पेरी नजर हेडलाइंस थी। अज शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 18वीं वरसी गड़ी खुदाबख्श में मुख्य तकरीब जलसे गाह तैयार। मुल्क जी कुंड कुछ मां कारकुनन जी आमद जो सिलसिलो जारी। सुबह जो कुरान खानी से तकरीब की शुरुआत। सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, राजा परवेज़ अशरफ, वॾो वज़ीर मुराद अली शाह, निसार कोड़ो ऐं ॿिया मरकज़ी तोड़े सूबाई अॻवान ख़िताब कंदा। गडियल अरब इमारात के सदर शेख मोहम्मद ज़ैन अल नहान ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ विच में मुलाकात। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं नायब वज़ीर आज़म इसाक डार भी मौजूद हुआ। शेख मोहम्मद बिन ज़ैन अल नहान ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ में मुलाकात दौरान मुख़्तलिफ़ शोबन में तावन वधाइण ते इत्तफ़ाक़। बेतरफ़ा लाॻापा मज़बूत बणाइण ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। ॿिन्ही मुल्कनि पारां सीड़पकारी ऐं वापार वधाइण ते बि इत्तफ़ाक़ कयो वियो। तवानाई, इंफ्रास्ट्रक्चर, IT ऐं टेक्नोलॉजी में तावन खे वधीक वसी करण जो फ़ैसिलो। लाहौर की दहशतगर्दी तोड़ अदालत 9 मई विगोड़न के केस में PTI के 7 अॻवाननि खे सज़ा ॿुधाए छॾी। यास्मीन राशिद, उमर सरफराज चीमा, एजाज चौधरी ऐं ॿियनि खे 10 साल कैद की सज़ा। महमूद रशीद के मजमूई तौर 33 साल कैद की सज़ा ॿुधाई वई। 6 लाख रुपया दंड। अदालत ॾोह साबित न थियण ते केस में नामज़द 23 ॼणनि खे बरी करे छॾियो।